फखर जाजश मोजरा हजरत मौलाना साईं गुलाम मुस्तफा बुल्लो साहब जन स्टेज ते मौजूद आहिनि। हजरत मौलाना असदुल्ला हैदरी साहब जन जो भी खिताब थींदो। हींअर मां दावत खां पहिरियों नारो हणंदो चाहियां मुजाहिदनि जो आवाज़ बुलंद थियणु घुरिजे। नारो तकबीर। न मज़ो न आहे। नारो तकबीर। जमीयत उलमा इस्लाम कायदे मिल्लत इस्लामिया मौलाना फजलुर रहमान। नारो तकबीर। हींअर तव्हांजे साम्हूं दिले सखर जाजश मोजरा तलवार हज़रत मौलाना गुलाम मुस्तफा बुल्लो साहब जन खे अर्ज़ु रखंदुसि त पंहिंजे बयान खां मुस्तफ़ीज़ फरमाइनि। शादी चले थी बस जलसो सजाओ थी दुआ था कयूं सॼो हिकु नंबर दुआ थी ठही त पोइ 2000 ॾिजाए न ठही त अचो मां ॾींदो। अल्लाह दुआ कयो उस्ताद। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला काबिल सदर एहतराम उलमाए किराम ए हाज़रीन जमात 21 रजबुल मुरज्जब 1442 हिजरी अवांजे गोठ दड़ो भया में मुजाहिद इस्लाम मरहूम मौलाना मोहम्मद इब्राहिम सूफी साहब जे फर्जंद मोहम्मद इस्माइल साहब ही प्रोग्राम रखरायो। अवा जमायत जे ताउन सां ऐं दुआउनि सां अज जे इन जलसे में कई आलिम बुजुर्ग आया थी विया अञा मौलाना मौजूद आहिनि। ज़रूरत है त अल्लाह से समूरन के अमल जी तौफीक ॾे। कोई बेनमाज़ी आ त नमाज़ी बणिजे। कोई रोज़ा न रखंदड़ आ त रमज़ान वेझो आ रोज़े जो इरादो करे। कंहिंखां पोइ अंबड़ कावड़ियल आहे त पंहिंजे पीउ माउ खे परचाए। कंहिंजो हक़ हिसाब आहे त ॾियण जी नियत करे। जिंदगी आहे अमानत। जेकर अमानत में ख़यानत थी पई तो पोइ इंसान खाइन आहे। ये अमानत में ईमानदारी दयानतदारी की तो इहो अमीन आहे। अल्लाह पाक इंसान के जेतरी इज्जत शान मर्तबो ॾिनो आहे वो ॾिनो ही इन जे करे आहे त हिन क़ुरान जे चवण ते हले। शामिल लिखियल आहे इन क़ुरान में। फरमाई वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। अल्लाह से फरमायो मां त
इंसान के पैदाई इबादत ला कयो रिज़्क़ रोज़ी जो ज़िम्मो तो उन माल माला खयो जॾहिं इंसान अमर जे पेट में वजूद में आयो अल्लाह से फरमायो कपड़ो लटो जो सामान इहो तो मां रब जे ज़िम्मे आ पर इंसान के इज्जत मां अल्लाह ॾिनी आहे इबादत जे करे छाजे करे सही ऐं मक़ाम तव्हां पाण ॾिठो ते ॿिन्ही जहाननि जो सरदार मिठो मुहम्मद उते कदम खणियो जाते कायनात जी का हस्ती न पहुती उते आमिना अम्मा जो लाल पहुतो कमाल ना है कुरान भी रब मिठे मुहम्मद के ॾिनो जंहिंजो बार जबल भी न खणी सघिया इन्ना अरज़नल अमानत अला समावाति वल अर्ज़ वल जिबाल या ताकत जुर्रत न जबलन में न पहाड़न में न जमीन व आसमान में या रब ताकत रखी त अशरफुल मखलूकात इंसान में रखी जो कुरान जो वजन भी खयो या रब इज्जत ॾिनी त कायनात जे सरदार मिठे मुहम्मद के ॾिनी जाते कोई न पहुतो उते असांजो आका नबी पहुतो तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समूर मेराज कोई बुजुर्ग वही बयान करे न बयान थी सघंदो इन मेराज में नबी साईं खे अल्लाह उम्मत लाइ सूखड़ी ॾिनी छा ॾिनी ऐं उहा सूखड़ी पोइ मिली अॻु में नबी साईं घुर कई त रब उम्मत लाइ तोहफ़ो मिले घुरियो कहीं नबी साईं ॾिनो कहीं कहिड़ी राति हुई अज तव्हां सभु इरादो कयो त जेका सूखड़ी महबूब करीम वठी आया आहिनि उहा पूरी अखियुनि ते रखी ऐं दिलि में जॻह ॾींदासीं अल्लाह से क़बूल फरमाईंदो हाणे त 27 रजब 15 शबान इन जो त उम्मत हुलियो ई बिगाड़े छॾियो आहे बम फटाका मेणबतियूं क़बरुनि ते ॿारणु वॾा सीरे जा देगिड़ा तो मायूं घरनि में मोकिलींदियूं कंहिं ॾे न मिली ईद न वई सीरो सयूं त शमय ना झेड़ो घरनि में बाहि लॻल हूंदी मुॾे त ईद आई कोन 27 रमज़ान हिन जो नालो आहे कल भी मां जुमो खैरपुर में पढ़ियो अॻे साल मां खैरपुर में कंहिं जगह तो गुज़रियुमि कब्रिस्तान हुयो कब्रिस्तान न हूंदो चवंदो सखर जो एयरपोर्ट आहे हिक हिक क़बर ते 20 मेणबतियूं मुफ़हिद भी ॿारनि था अगरबत्ती मेणबत्ती नाई मोरम ते रेवड़ियूं ऐं साईं नकुल बकुल खणी ऐं क़बरुनि ते चकर चाढ़ीअ लाइ हे उहे माण्हू बि वञनि था जिन जे अॻियां वाइज़ करे करे मथा फाड़े छॾिया आहिनि साॻी जगह ते फिरी फिरी बीठो आहे अल्लाह से फरमायो कुरान मजीद में या अय्युहन नास उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम ऐं इंसानो इबादत कयो पंहिंजे पालनहार जी कब्रिस्ताननि ते बतियूं ॿारणो वञी करे इहे कुटियूं विराइणो वञी करे हाणे वरी 22 रजब आहे न सुभाणे इहो हिकिड़ी नई बीमारी अथव कूंडा पोइ जन जो दोस्ती ऐं वास्तो आहे न अदा मुलाज़िमत गॾु आहे नौकिरी गॾु आहे स्कूल गॾु आहे पुराणो भत बिरादर आहे पोइ इहे बि सीरे खे बड़धक ॾियण लाइ सुबुह सुबुह जो वेंदई साईं मुंहिंजी नियत नई भला नियत नई त छेणूं खाईंदे मैं शणू लाइ खा अदा नियत मुंहिंजी नई चढ़ी आयो त हणी छॾियो हाँ ताल्लुक भी शय आ दोस्ती भी शय आ वास्तो भी शय आ हिकिड़ी शय जंहिंजो बुनियाद हुई ग़लत शय ते विधल आहे असां उन जो गिरह न खाईंदासीं छो त ही माण्हू जेके कनि पिया ये हज़रत सैयदना अमीर मुआविया जे वफ़ात जी तारीख़ ते ख़ुशीअ में कनि पिया असां अहिड़े अमलनि में शरीक न थींदासीं चओ समूरा कोई दोस्त है चवे दोस्ती पंहिंजी जगह ते ताल्लुक पंहिंजी जगह ते पर दीन ऐं क़ुरान ऐं सुन्नत ऐं शरीयत जे मथां कंहिंखे बि तरजीह न ॾींदासीं
ऐं क़यामत में क़ुरान चवे थो खोड़ माण्हू यारीअ जे करे फासदा यौम यअज़्ज़ु ज़ालिमु अला यदैहि यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़तु मअर रसूल सबीला या वैलता लैतनी लम अत्तख़िज़ फलानन खलीला। छा में लिखियल आहे? ज़ालिम पंहिंजा हथ खाईंदा, ज़ालिम पंहिंजे हथनि में चक विझंदा, क़ुरान थो फरमाए ऐं पंहिंजे पाण ते अफ़सोस कंदा त जेकर नबी पाक पैगंबर जे तरीक़े ते हलो आहे। नबी साईं जो दुनिया में आया त बुत बि टोड़ियऊं, बुतनि जी नज़र न्याज़, बुतनि जे नाले ते जेके माण्हू अॻियां शयूं रखी ईंदा हुआ, नबी साईं इन सभिनी मामलनि खे तो ख़तमु करे छॾियो। असां वरी नए सिर ये बीमारियूं पैदा कयूं आहिनि, पैगंबर जे तरीक़े ते हलो। ख़ुदि नबी पाक खे साहबी पिया चवनि साईं तव्हांजो सजदो कयूं, जे इजाज़त हुजे जीअरा जाॻंदा न बीहो। हुज़ूर फरमायो यहूद ने नसारनि ते अल्लाह लानत कई आहे, जेके मरी वियल नबियनि जे क़ब्रुनि खे सजदो था कनि, ख़बरदार सजदो अल्लाह जो कयो। चओ समूरा कंहिंजो? या अय्युहल्लज़ीना आमनू इरकऊ वस्जुदू वअबुदू रब्बकुम। ईमान वारो रुकू कयो, सजदो कयो, इबादत कयो पंहिंजे पालनहार जी। तो समूरा पालनहार कहिड़ा? तो क़ुरान छा थो चवे? या वैलता लैतनी लम अत्तख़िज़ फलानन खलीला। जेकर फलाननि माण्हुनि सां यारी न रखूं आहे, यारी वॾो मसइलो आहे। तव्हां पुराणो पाक ॿुधो आहे, अशोबद कारे सां रंग न मटाए त? हा बाबा साईं चओ न, यारी पण मामूली ॻाल्हि न आहे। छड़ो हिकिड़े जुआगर ॾे हिकिड़े जो कर्ज़ो वठण वियो त हुन महिल पुलिस छापो आयो। हो तो को काड़े भगो को काड़े वठिजी हे वियो जेको कर्ज वठण वियो। चई मूंखे 7 क़ुरान जो मां जुआ वॾनि ई न खेॾी आहे, मुंहिंजो हिन ते कर्ज़ो। हुननि चयो हथ तूं आयो आहे, असां बि त ॾींहुं न खारींदासीं। पुलिस वारनि खे वॾो फ़िकिर अथव। हा वॾो फ़िकिर अथनि वीचारनि खे, तमामु वॾो। अल्लाह से ख़ुशि रखे, आमीन त चओ। दुआ त इहा घुरणी आहे न। होॾे आया जलसे में बचल साहब नाणीअ में जे परमिशन अथव लाउड जी, जलसे वारनि खे पघर पिया निकिरनि। मां तो होॾे वञूं न, गड़ी तेगो गौसपुर वञूं न, हिते असां मुलनि वटि त मथां बीठा आहिनि। ओॾे वञूं न, उन्हनि जे कॾ लॻंदा आहिनि, वरी उहे ठकाव कनि त हिननि जी टीक बेराज ताईं न बीहंदी आहे। भॼ अची आहे, ग़रीबनि जे मथां चढ़िया ईंदा। ड्रायो ग़रीबनि जा घर, सरकारी मिल्कियत आहे। तव्हां हलो रोडनि ते वाहन ते त सरकारी हथनि में तव्हांखे खोड़ वॾनि माण्हुनि जा बंगला अञा बि ठहिया पिया आहिनि, जन खे हिननि आंगुर बि न आई आहे। दुआ कयो त अल्लाह सही असांखे क़ुरान ऐं सुन्नत सां मुहबत ॾे। आमीन। अॼु जे जलसे में इरादो कयो समूरा त नमाज़ पढ़ंदासीं। अबा वेह त मुंहिंजा बच्चा मिठा सदको वञे पुट आहे। अल्लाह साईं अचे थो हाणे हथ कजाए। इरादो कयो त नमाज़ पढ़ंदासीं जुमे जी इंशाअल्लाह। अची वियो कलंदर। इरादो कयो त रोज़ा रखंदासीं 27 जो। इरादो कयो त ॾाढ़ी रखंदासीं मरण खां पोइ। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, कायदे मिल्लत इस्लामिया मौलाना फजलुर रहमान। नारे तकबीर। अल्लाह पाक समूरनि खे क़ुरान सां, नबी पाक जे सुन्नत सां, शरीयत सां मोहब्बत ॾे। समूरा आमीन चओ। ये रजब जो महीनो अवां जे पैगाम खणी आयो आहे त 5 वक़्त नमाज़ पढ़ो, जेका मुंहिंजो पाक नबी उम्मत जे लाइ मेराज वारी राति सूखड़ी वठी आयो। अवां जे विच में साईं असदुल्लाह जे विच में ज़्यादा हाइल थियणु दिलि नथी घुरे पई। वक़्त बि पोइ आहे। सूफ़ी साहब मरहूम जे क़बर ते अल्लाह रहमतूं करे।
अदा मोहम्मद इस्माइल संगत जो जलसो अल्लाह से कबूल फरमाए, अल्लाह से अमल जी तौफीक करे। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।